मुफ्ती साहब, विरासत में मर्द के सॼो हिस्सो तो मिले ऐं औरत के अधु हिस्सो तो मिले, छा इहा नाइंसाफ़ी न आहे? इस्लाम में जेकॾहिं को शख़्स वफ़ात थो करे त वफ़ात खां बाद उन जी जेकी विरासत आहे, पुट खे सॼो हिस्सो थो मिले ऐं औरत खे अधु हिस्सो थो मिले। हाणे सवाल करण वारे जो सवाल इहो आहे त औरत खे अधु छो थो मिले? इहो त औरत सां नाइंसाफ़ी आहे। अक़ली एतबार सां जेकॾहिं ॾिठो वञे, औरत सां नाइंसाफ़ी आहे, उनखे अधु थो मिले, मर्द खे सॼो थो मिले। लेकिन इहा नाइंसाफ़ी न आहे, इन शइ खे सम्झो। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे, औरत खे टिनि जायुनि तो हिस्सो मिलंदो आहे। जेकॾहिं औरत जो पीउ वफ़ात करे वञे त पीउ जी विरासत मां औरत खे हिस्सो मिलंदो। जेकॾहिं औरत जो पुटु वफ़ात करे वञे त पुट जी विरासत मां बि माउ खे हिस्सो मिलंदो। जेकॾहिं औरत जो मुड़ुसु वफ़ात करे वञे त औरत खे पंहिंजी मुड़ुस जी विरासत मां बि हिस्सो मिलंदो। पहिरीं ॻाल्हि त इहा। ऐं ॿी ॻाल्हि, मर्द खे सॼो हिस्सो थो मिले, औरत खे अधु हिस्सो थो मिले, त औरत जी काई ज़िम्मेदारी न आहे। मर्द जे मथां काफ़ी ज़िम्मेदारियूं आहिनि। मर्द जे मथां लाज़िम आहे पंहिंजी माउ जी ख़िदमत करे, उन जी परवरिश करे, उन जा अख़राजात बर्दाश्त करे। मर्द जे मथां लाज़िम आहे पंहिंजी बग़ैर पढ़ियल भेण जी बि जेको आहे उनखे उन जा अख़राजात संभालणा आहिनि, पंहिंजी औलाद जा अख़राजात संभालणा आहिनि, पंहिंजी घरवारी जा अख़राजात संभालणा आहिनि। मर्द खे जेकॾहिं हिकिड़ो हिस्सो थो मिले त उनजे मथां ज़िम्मेदारी ज़्यादा आहे। औरत खे जेकॾहिं अधु हिस्सो थो मिले त उहो उनजो ज़ाती आहे, उनजे मथां काई ज़िम्मेदारी न आहे। मुफ्ती साहब, ॾाढ़ी खे फणी ॾींदे जेके वार किरनि था उन्हनि जो छा कजे? ॾाढ़ी जा जेके वार आहिनि इहे क़ाबिल एहतराम आहिनि, छो त ॾाढ़ी इंसान रखंदो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत जी नियत सां। जेकी मुसलमाननि जी ॾाढ़ी आहे, ईसाइन वारी, यहूदिन वारी न, जेके मुसलमाननि जी ॾाढ़ी आहे, इहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत जी नियत सां आहे। त इन सुन्नत जे करे इन जा वार क़ाबिल एहतराम आहिनि। त फणी ॾींदे वक़्तु जेकॾहिं वार किरनि था त उहे वार कंहिं चङी जॻह ते दफ़न करे छॾिजनि जिथे गंदगी न हुजे, छो त इहो वारनि जो एहतराम आहे। रस्ते में, दग में, गंदगी वारी जाइ ते न छॾिजनि, कंहिं साफ़ सुथरी जॻह में मिट्टी जे हेठों दफ़न करे छॾिजनि।